पेट्रोल जे अघनि में वाध ऐं घाटे ट्रोड़ महांगाई सबबि मटियारी में पोरिया तबिको परेशान थी वियो आहे। रिपोर्ट करे वियो आहे अब्दुल गफूर मल्ला। हिकु हफ़्ते में पेट्रोल 60 रुपया महांगो थियण जे करे मटियारी जो आम आवाम मज़दूर माण्हू सख़्तु परेशान आहिनि। मज़दूर माण्हू जेको एतिरी कमाई नथो करे सघे जेतिरो रोज़ उन जे घर जो ख़र्च आहे। मुल्क में तेल जी क़ीमत में वफ़ाक़ी हुकूमत पारां मुल्की तारीख़ में वॾी महांगाई जो ऐलान खां पोइ हिकु हफ़्ते में 60 रुपया फ़ी लीटर पेट्रोल क़ीमत वधाए छॾी आहे। मटियारी जे ॾिहाड़ीअ ते कमु कंदड़ मज़दूरनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त में महंगाई जो जार एक माफिया बाकायदा फैलाए रही है। वो माफिया इन हुकूमत खां वधीक ताक़तवर आहे जेके हुकूमत कनि पिया से बि बेइख्तियार आहिनि। नथा चाहिनि त अवाम जा अघ घटि थियनि या माण्हुनि खे शयूं सस्तियूं मिलनि। उहे IMF सां अहिड़ो मुआइदो न कनि, जे कनि हा त या न कनि। माण्हुनि खे हिन कर्ज़ खणी माण्हुनि खे बुख मारियो पंहिंजो, सो अवाम लाइ सुठो कोन्हे को, अवाम लाइ रिलीफ ॾिनो वञे। महंगाई तमामु जजी थी वई आहे, किराया तमामु वॾा लॻाए छॾिया अथनि। कस्टमर जंहिंखे बि माण्हू भाॼीअ जो रेट ॿुधाए थो उहो ग्राहक अचे ई कोन थो। हर शइ डबल रेट करे छॾियो अथनि। टैक्स एतिरो लॻाए छॾियो अथनि जे हाणे कस्टमर जेको बि अचे थो जे पुछा करे थो वञे थो, सुबुह हाणे शाम थियो वञे कस्टमर आहे कोन। असां हिते लोड़े लोड़े मरी आऊं, शाम में वञूं त बचड़े जे लाइ कुझु कोन था खणी वञूं। रुपयो 5 रुपया मेड़े गॾु था कयूं त वरी का न का शइ महांगी, तेल महांगा, हर शइ महांगी। 400 रुपया चणा किलो लॻा पिया आहिनि। हाणे किथां माण्हू ग्राहक वीचारो ग़रीब हाणे 100 रुपया प्लेट कोई कोन वठंदो। तमामु घणी महांगाई आहे। असां पंहिंजे हिसाब सां सोचूं था जेको चणा सभु खां पहिरियों धंधो हिसाब आहे हीअं त 350 रुपया किलो आहिनि। हाणे जेतिरी असांजी कमाई आहे महांगाई उन तमामु घणी वधीक आहे। रोज़ानी दिहाड़ी ते कमाईंदड़ मज़दूरनि जो वधीक चवणु हो त पोरियत आवाम सां वॾे में वॾो ज़ुल्म कयो वियो आहे, छाकाणि त मुल्क जो आवाम अॻी महांगाई, बेरोज़गारी ऐं गुर्बत जी कहाणीअ में पीड़िजी रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो वियो त तेल जी वधायल क़ीमतुनि खे घटाए ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजे बचनि लाइ गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन ज़ुहैब कासकेली सां गॾु अब्दुल गफूर मल्ला, आवाज़ न्यूज़, ज़ले रिपोर्टर, मटियारी।